श्री झूलेलाल। सिंधी समाचार राजस्थान में ताजो स्वागत है। अज जो विषय थोड़ो परेशानी हेतु है। केड़ी परेशानी जेकी पांजे वडन के अक्सर थींदी है कि जेडीमल हिंजर टेक्नोलॉजी जो ज़मानो अची वियो है, हिंजर फ़ोन भी कई बार वडन के अचे कोन तो त वडन वट वडा नंढन वट वञनि था कि असांखे फ़ोन के बारे में ॿुधायो त पाण छा था चऊं, अॼु न सुभाण न परीहं, ईअं अक्सर टालू था। ॿियो कई बार उन्हनि खे को फॉर्म भरण न ईंदो आहे, उन में भी उन्हनि खे दिक्कत थींदी है। कई बार हू हॉस्पिटल में वञनि था त अकेला था वञनि। हर जगह ते इहा ॻाल्हि लागू नथी थिए, हर जगह ते इहा ॻाल्हि कान्हे, पर किथे किथे हू अकेला था वञनि, लंबी लाइन में बीठा आहिनि। कई बार बस में भी हू बीठा आहिनि, पाण वेठा आहियूं त पाण छो न उन्हनि खे जेॾीमहिल हू बीठा हुजनि त पाण उन्हनि खे जॻह ॾेई रखूं। अगरि पाण कंहिंखे ॼाणूं या न ॼाणूं त बि उन्हनि खे फॉर्म नथो भरणु अचे, पाण उन्हनि जी मदद करे रखूं। ऐं ॿियो टिकट नथी करणु अचे बुक, चाहे एयर जी चाहे ट्रेन जी, कहिड़ी बि, अगरि पाण उन्हनि जे आसपास आहियूं, पाण खां हू पुछनि था त तुरंत भरे ॾियूं। ऐं अगरि पाण किथे बीठा आहियूं ऐं हू कुझु कमु पिया कनि, उन्हनि खे नथो अचे त पाण उन्हनि जी मदद करे रखूं। चाहे बस में, चाहे हॉस्पिटल में, चाहे बैंक में, कहिड़ी बि जॻह ते अगरि हू किथे बि पंहिंजा वॾा आहिनि, उन्हनि खे इहा दिक़त थी अचे फ़ोन खे वठी, कहिड़ी बि ॻाल्हि खे वठी करे, अगरि पाण खे ॼाण आहे, पाण उन्हनि खे सुञाणूं न ॼाणूं त बि पाण उन्हनि जी मदद करे रखूं, उन्हनि जो कमु करे रखूं। जीअं हू पाण खे हिकु मिंट में, जेॾीमहिल पाण नंढा हुआसीं, पाण खे उअं ई तुरंत शयूं मुहैया कराए रखंदा हुआ, आणे ॾींदा हुआ। चाहे उन्हनि जो हथु चयो कंदो हो या न कंदो हो, त बि हू पाण खे ॾींदा हुआ ऐं पंहिंजे अॻियां पीठ थी, पंहिंजी छाया थी करे बीठा रहंदा हुआ। त पाण खे बि उन्हनि जे अॻियां उअं ई ढाल थी करे बीहणो खपिजे। कंहिं बि कम में, कंहिं बि ॻाल्हि में, अहिड़ी नंढी वॾी ॻाल्हि में त बिल्कुलु बि न कजे, उन्हनि जी हर वक़्तु मदद कजे। चाहे हू बस हुजे, चाहे बैंक हुजे, चाहे हॉस्पिटल हुजे, चाहे फॉर्म हुजे, चाहे फ़ोन हुजे, हर ॻाल्हि में उन्हनि जी मदद करणी आहे। जय श्री झूलेलाल। छो? छोकी उन्हनि जो हथु तंग आहे।